ठिकराठे जे नागौर वारे इलाइक़े में उठनि जे शौक़ीन रतन मलिक जी यादि में उठनि जो मेल उथी गुज़रियो। उठनि जा शौक़ीन ॾूराहनि इलाइक़नि खां कही हिन सक़ाफ़ती रंगनि वारी तक़रीब में शामिल थिया। कोट नागौर ऐं घटी जे विच ते हिकिड़ो उठनि जो तमामु बहितरीनु मेलो करायो वियो आहे रसूल बख़्श मलिक तरफ़ां ऐं तमामु हिकिड़ी सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो वियो आहे, जंहिंमें तमामु परे परे खां उठनि जा शौक़ीन ऐं उठनि जा सवार भलोड़ गॾु थिया। इन मौक़े ते हज़ारनि जे तादाद में इलाइक़े वासियुनि पिणु शिरकत करे उठनि जे मेल खे जला बख़्शी। कॾहिं खां उठनि जो शौक़ु आहे? अच्छा, हिन प्रोग्राम में कहिड़ा कहिड़ा ऐं किथां किथां जा सवार आया आहिनि? सवार असां तजल खां वठी आया तजल जो तजल चूंडको हेॾां डहरकी खां। अच्छा हा साईं, तव्हांजो छा चवणु आहे? असांजो चवणु इहो आहे त असांजे वटि दोस्तनि उन्हनि जी महिरबानियूं आहिनि लख थोरा आहिनि। असां वटि जीअं अलीगुल बंबरो पुॻो आहे, वसाण बंबरो पुॻो आहे, उन खां सही संगत मोहंदरीन सवार आहे, उनजो भाणे जो गुलू पोस्तां पोस्ते सम्झो अबे ॾाढे खां वठी सवार अॼुकल्ह जा न आहिनि, चयूं हाणे हिननि खे नओं इश्क़ु आहे जीअं हे करे रहिया आहिनि अबे ॾाढे हीअ माना तव्हांजो हिकिड़ो इश्क़ु आहे, शौक़ु आहे पुराणो जंहिंखे तव्हां ज़िंदा रखणु चाहियो था। बिल्कुलु असांजी उठनि जे शौक़ीननि जो चवणु आहे त हू अहिड़े क़िस्म जा सक़ाफ़ती प्रोग्राम पंहिंजी मदद पाण तहत कंदा आहिनि ऐं हुननि जो उठनि सां इंतिहा जो इश्क़ु आहे। नाज़रीन, तव्हां हिन सवारनि जा ऐं शौक़ीननि जा जेके आहिनि मौक़िफ़ ॿुधा, वीचार ॿुधा। अली अकबर महर सां गॾु कबूतर फ़क़ीर महर, काश टीवी न्यूज़ ठिकराठो।